सिंधी सिंधी अस्सलाम वालेकुम दोस्तों ते क्रिकेट के टच है यार गुराई हम जे गेम फोन दो खोलिया खोलना पनीर टुकड़ा ना करना पनीर टुकड़ा ना कर बारिश आ खुशी में यार खोल दी पकड़ मार खोलिया ये मां खोल दे मान लिया पन्ना घना ना करना यार ये पकड़ हां बारे वर दो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ए ही चला के पड़ी सुप कौन है तो निकली हुई है हां खुली नहीं पर ये पकड़ में खोलिया शायद मां देख ये वो है पकड़े ये उसने सामान खोले खोल ना करने बैठ जा बैठ थोड़ी नंडी है दिखा रहा बाल दिखा रहे खोले तेरे भी सामान खोल ये खाली साइड कर खोला साइड कर साइड ले हेलमेट हेलमेट साइड कर ग्लिव्स दो सामान कुछ को नहीं बैट दिखा ना बैट चेक करना बना दिया ना कवर करना क्या देखा तो पनीला हम तो बैट में कवर बना ना भाई जी हां ना भाई असलो खरो दामन असल दामन करो अस्सलाम वालेकुम दोस्तों वेलकम टू अदर वीडियो तो फैज़ान जो किट घुराई हुई क्रिकेट किट घुराई हुई हार्ड बॉल जी तो अज रिसीव थी है फैज़ान जो है ॾाढो ख़ुशि आहे फैज़ान ॾेखार बॉल की क्वालिटी इन जी क्वालिटी चेक कयोसि था इन लिंक में डिस्क्रिप्शन ॾेई छॾींदुमि त तव्हां ऑर्डर करे सघो था पहिरें क्वालिटी चेक कयोसि था क्वालिटी कीअं आहे पोइ तव्हांखे रिव्यू पेश कंदासीं पहिरें बैट जी क्वालिटी चेक कयोसि बॉल जी क्वालिटी चेक कयोसि सही है सही है अबू बैट बॉल तो सुठो आहे आराम से सही है जरा ओके बार ए साजान लावड़ी ये चेक हल दोस्तों फैज़ान जी किट जगह है ओके थी वही पर हेलमेट थोड़ा नंढो है बाकी क्वालिटी जी आहे नॉर्मल ॿारनि जे हिसाब सां सुठी आहे हल बाल कराएं फैज़ान बाल करो हे मारिया फैज़ान वो किया सही है हाँ सही है भाई तो कौन सामान ना ये बेड किया सही है बेड जी क्वालिटी जेका थोड़ी नॉर्मल आहे नंढी बेड आहे थोड़ी मांजे सही है ग्लिप्स हेलमेट भी जेको आहे थोरो नंढो थी वियो आहे थोड़ी साइज वॾी हुजे त फैज़ान खे चेंज आहे सही है वो में लगदो ही है पेड्स आओ ना बाकी हे छा आहे ए बड़ी चीज है हां सनू को पूछो सनू छा आहे ॿुधाए रे यार सनू ॿुधाए सनू ॿुधाए पोइ इनाम ॾाढी पेटी खाए हाँ
पोइ सुम्हण वञो न? सही है हाँ ओके आहे ओके। केतिरे ॾींहं जो इंतज़ारु कयूं पिया हाणे बसि सही है तक़रीबन जेको त 8 दिन हुयो 10-15 ॾींहं थी विया हुया अॼु जेको आहे पहुती आहे। हीअ जेका अनबॉक्सिंग जी वीडियो हुई पेड हुया हेलमेट हुया फैज़ान जो सामान हुयो उनजी जेका नंढड़ी वीडियो बनाईसीं उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ख़ुदा हाफ़िज़। कॾहिं से 60 हे वट न फजी खची कर सनान जेको रेडी आहे हल सनान जेको आहे पंहिंजे स्पेशल वेट सघे थो पियो हल।